बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह लतीफ़ बेटाई जो बैत जेकी मंझ जहान सो सब सिफ़त तुंहिंजी सा सब साराह तुंहिंजी कादिर तुंहिंजी कुदरत जा मिड़ेई मकान ए कादिर तुंहिंजी कुदरत हर जाइ ते हावी आहे। पदमाई परे थिया आगे जा एहसान जेतो ये पदमनि खां बि मथे आहिनि तुंहिंजा एहसान। पदम गणप में ईंदो आहे जेको एका ॾहाका 100,000 ही पदम 14 ॾहाको हूंदो आहे। जेतो पदमाई परे थिया आगे जा एहसान जेतो आगे जा एतिरा एहसान आहिनि जो ॻणण खां मथे आहिनि। ज़ाहिर साण ज़बान ॻणिया केतिरा जेतो हिन ज़बान सां मां केतिरा ॻणिया। दोस्तों ॿियो बैत तव्हांखे ॿुधायां अहिड़ो ई जेकी मंझि जहान सो तारे तगे तुंहिंजे। हिन जहान में जेका बि शइ आहे वण टिण मच्छियूं बलाऊं जानवर वग़ैरह जेतो सभु तुंहिंजे ई आसिरे ते तगनि था। लुत्फ़ जी लतीफ़ चवे तो वटि कमी कान। लुत्फ़ खे चइबो आहे जंहिंखे त मज़े जी कमी तो वटि का बि कान्हे का। जेका लुत्फ़ जी लतीफ़ चवे तो वटि कमी कान अदुल छुटा आन जेतो त जेकॾहिं तूं इंसाफ़ु कंदे त पोइ मां कोन छुटंदुसि। जेकॾहिं तूं ताराज़ी में तोरींदे इंसाफ़ु कंदे त पोइ मां न छुटंदुसि। अदुल छुटा आन को फेरो कजु फज़ुल जो जॾहिं तूं फज़ुलु कंदे मुंहिंजे मथां फज़ुल जो फेरो कंदे त पोइ जेको आहे सो मां छुटी वेंदुसि इन पंहिंजे गुनाहनि ॾोहनि सवाबनि खां। तो दोस्तों ही शाह लतीफ़ बेटाई जा ॿ बैत तव्हांखे मूं ॿुधाया आहिनि। हे आहिनि सुर सरी राग मां। उमेद तव्हांखे वणंदा। माना सां ॿुधायो जेको मुंहिंजो हाल सो मूं हाज़िर कयो आहे ऐं कमी पेशी जेका थी वञे त उनजी दरगुदर माफ़ी। तो दोस्तों हक़ मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली। ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻे त पेज फॉलो कयो, लाइक कयो।